नाज़रीन, IMF चयो आहे त कुछ पॉइंट्स पूरा थियण बाद पाकिस्तान सां स्टाफ लेवल मुआहिदो थी वेंदो। IMF नुमाइंदे चयो आहे त पाकिस्तान पेट्रोलियम शयुनि जी क़ीमतुनि जे हवाले सां मोटरसाइकिल ऐं गाॾियुनि जे मालिकनि सां लाॻापियल स्कीम ते आलमी मालियात फंड सां का बि सलाह या राब्तो नाहे कयो। पाकिस्तान में IMF के नुमाइंदे एस्टर पेरिस स्टाफ लेवल मुआहिदे बाबत पंहिंजे बयान में चयो आहे त नए इक़्तिसादी जाइज़े खे अॻिते वधाइण लाइ ॻाल्हियुनि में काफ़ी अॻभराई थी आहे ऐं गुज़िरियल ॾींहं पाकिस्तानी अख़्तियारनि सां पॉलिसी बाबति ॻाल्हियूं थियूं आहिनि। IMF जे नुमाइंदे चयो त पॉलिसी एजेंडा ते अमल दरामद में सहकार लाइ काफ़ी माली सहकार खे यकीनी बणाइण पहिरीं तरजीह आहे। बाक़ी कुझु नुक़्तनि ते अमल करण खां पोइ अमली सतह ते मुआहिदो कयो वेंदो। ब्लूमबर्ग मूजिबि IMF जे नुमाइंदे चयो त पाकिस्तान हुकूमत पेट्रोलियम शयुनि जी क़ीमतुनि जे हवाले सां मोटरसाइकिल ऐं गाॾियुनि जे मालिकनि सां लाॻापियल स्कीम ते आलमी मालियाती फंड सां का बि सलाह या राब्तो नाहे कयो। हुन चयो त IMF स्टाफ इन हवाले सां जामे तफ़सील चाहे थो, जंहिंमें इन स्कीम जा टर्म्स एंड कंडीशन, लागत, टारगेटिंग, स्कीम जे ग़लत इस्तेमाल ऐं ॿियनि क़दमनि बाबति हुकूमत सां इंतिहाई मुहतात थी ॻाल्हि ॿोल कई वेंदी। वाज़े रहे त हुकूमत पेट्रोलियम जे वधंदड़ क़ीमतुनि ऐं महांगाई खे नज़र में रखंदे 800 खां घटि गाॾी वारनि खे पेट्रोल बाबति हिकु स्कीम आणण जो ऐलान कयो आहे, जंहिं तहत मोटरसाइकिल वारनि खे पेट्रोल ते ₹100 ताईं सब्सिडी ॾिनी वेंदी।